सिंध शिकारपुर में जमीयतुल उलमा इस्लाम जे जलसन जूं तैयारियूं मुकमल आहिनि। कंटेनर लॻाए स्टेज तैयार कई वई आहे। जलसे खे JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती TV शिकारपुर जो रिपोर्टर बरकत ब्रोही। जी बरकत, आगाह कजो। शिकारपुर में जमीयत उलमा इस्लाम पारां सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं शिकारपुर शहर में जहाज़ चौक ते जमीयत उलमा इस्लाम पारां पैगाम जमीयत कॉन्फ्रेंस जो जलसो मुनक़िद कयो पियो वञे ऐं जलसे में जेको जमीयत उलमा इस्लाम जो सरबराह ऐं PDM जो सदर मौलाना फज़ल रहमान ख़ुसूसी शिरकत कंदा। उन सां गॾोगॾु सेनेटर मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी ऐं सूबाई अॻवान राशिद ख़ालिद महमूद सुमरो समेत ॿिया जेके डिविज़नल अॻवान ऐं ज़िलई अॻवान आहिनि JUI जा, उहे शिरकत कंदा ऐं ख़ुसूसी ख़िताब कंदा। इन हवाले सां हिते शिकारपुर शहर में जेको स्टेज आहे उहो मुकमिल तौर ते जेको आहे तैयार कयो वियो आहे। हिते कंटेनर लॻाए करे स्टेज जेको आहे तैयार कयो वियो आहे। जॾहिं त हिते जेके शुरका आहिनि उन्हनि शुरका जे लाइ जेके आहिनि स्क्रीन्स लॻाया विया आहिनि ऐं हीअ जेको पिंडाल आहे, पिंडाल जेको आहे स्टेशन रोड ते लॻायो वियो आहे ऐं इन जे सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहो जेको जमीयत उलमा इस्लाम जी तंज़ीम अंसारुल इस्लाम जा मरकज़ी सालार समेत रज़ाकार संभाले रहिया आहिनि ऐं सिक्योरिटी जा जेके फ़राइज़ आहिनि 1000 खां मथे जेके आहिनि उहे रज़ाकार जेके सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सिक्योरिटी इदारा बि पिणु ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं पुलिस एहलकार बि जेके आहिनि मुक़ररु कया विया आहिनि ऐं हीअ जेको जलसेगाह आहे उन जे लाइ एंट्री पॉइंट्स जेके आहिनि रखिया विया आहिनि जिते मुख़्तलिफ़ एंट्री पॉइंट्स ते जेको आहे माण्हुनि खे चेकिंग करे उन खां बाद पिंडाल में जेको आहे छॾियो वेंदो ऐं हीअ जेको जलसो आहे उहो इमरान जे प्रोपोगेंडानि ख़िलाफ़ु ॿुधायो पियो वञे हिते थी रहियो आहे ऐं इहा हिकिड़ी तहरीक आहे जंहिंजो आगाज़ हितां सूबे सिंध जे शहर शिकारपुर मां कयो पियो वञे ऐं इन खां अलावा जमीयत उलमा इस्लाम पारां इन खां बाद में मानसहरा ऐं दीवाला में बि अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि जलसा मुनक़िद कया वेंदा। जी।